ब्रेकिंग न्यूज़ मां ताईं पहुचाईंदा हलूं त सिंध हुकूमत तरफ़ां कमनि जो रेट 302 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वियो हो, जंहिंखां पोइ सकंड शुगर मिल ऐं हबीब शुगर मिल आम आबादकारनि खां 250 रुपया फ़ी मण ख़रीद करे रहिया आहिनि। एके सिंध न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ सहाफ़ी नौजवान तोड़े सोशल वर्करनि सोशल मीडिया ते बाइकाट कंदे पंहिंजा बयान जारी कया त सकंड शुगर मिल सरकारी रेट 302 रुपया ख़रीदारी जो ऐलान करे छॾियो आहे। ही आम ख़बर मां ताईं पहुचाईंदा हलूं त एके सिंध न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ सहाफ़ी नौजवान तोड़े सोशल वर्करनि सोशल मीडिया ते बाइकाट कंदे पंहिंजा बयान जारी कया त सकंड शुगर मिल सरकारी रेट 302 रुपया ख़रीदारी जो ऐलान करे छॾियो आहे।